नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस सबब वधीक ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ राब्तो कयो आहे शिकारपुर मां रिपोर्टर अब्दुल रशीद ॼामड़ो सां। जी अब्दुल रशीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, शिकारपुर सेहत खाते पारां अॼु वधीक 41 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक कई वई आहे। जॾहिं त सेहत खाते पारां ज़िले जे 141 ॼणनि थियल रत जी चकास कई वई हुई, जंहिं बैदि ज़िले शिकारपुर में कोरोना मुतासिरनि जो जेको अंगु आहे उहो वधी 846 ते पहुची वियो आहे, जिन मां 476 ॼणा सिहतयाब थी चुका आहिनि। फराह तव्हांखे मां वधीक ॿुधाईंदो हलां त ज़िले शिकारपुर इंतज़ामिया पारां अॼु कोरोना वायरस में मुब्तला ॿिनि वधीक फौतियुनि जी बि पिणु तस्दीक कई वई आहे, जेके लाड़काणे शिकारपुर सेंटरनि में वेंटिलेटरनि ते रखियल हुआ, पर ज़िला इंतज़ामिया पारां फौतियुनि जे नालनि जी का बि तस्दीक नथी कई वञे। सिहत खाते शिकारपुर पारां मजमूई तौर ते 5733 ॼणनि जूं जेके टेस्टियूं कयूं वयूं आहिनि, पर वधीक बि ज़िले शिकारपुर में कोरोना वायरस जे एक्टिव केसनि जो जेको हिन वक़्तु ताईं अंगु आहे उहो वधी 381 ते पहुची वियो आहे। जॾहिं त ज़िले में हिते 3 वॾा आइसोलेशन सेंटर क़ाइमु आहिनि, पर तंहिं हूंदे बि मरीज़नि खे पंहिंजे घरनि जे अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल बैदि डिप्टी कमिश्नर शिकारपुर ज़िले जे केतिरनि इलाइक़नि खे सील करण जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो आहे, पर डिप्टी कमिश्नर शिकारपुर पारां रोज़ानो जे बुनियाद ते जिन इलाइक़नि खे सील करण जो नोटिफिकेशन जारी कयो वञे थो, उहे सील इलाइक़ा सिर्फ़ु कागज़ी कार्रवाइनि ताईं महदूद आहिनि, छो त हिन महिल ताईं ज़िले जे लॻभॻि 25 खां वधीक आबादी वारनि इलाइक़नि खे सील करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, पर उन ते हिन महिल ताईं को बि अमल न थी सघियो आहे। जॾहिं त ज़िले में ख़ाली पयल 3 वॾनि आइसोलेशन सेंटरनि जो डिप्टी कमिश्नर रहीम बख्श को बि नोटिस न वरितो आहे त उते मरीज़नि लाइ खाद्य खुराक समेत पाणी ऐं ॿियनि शयुनि जी ज़रूरतूं पूरियूं छो नथियूं कयूं वयूं वञनि, ऐं जॾहिं त उहे सेंटरनि जी बजेट बि जारी पई थी वञे। जी अब्दुल रशीद, तव्हांजी महिरबानी।